सिंध वासियो कुछ ॾींहंनि खां सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म तां हिकु रिथाबंदी तहत सिंध जे क़ौम परस्त अॻुवाणनि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा जी मुहिम हलाई पई वञे, जंहिंजो मक़सदु इहो आहे त सिंध जे नौजवान खे कंहिं न कंहिं तरीक़े सां गुमराह कजे। सिंध दुश्मन क़ुवतुनि खे असांजे ई समाज मां जिन किराए जा दलाल मिलिया आहिनि, जिन खे ख़ासि टास्क ॾिनो वियो आहे त सिंध जे नमक हिलाल सिंध सां इश्क कंदड़ अॻुवाणनि ते बहितानबाज़ीअ जी बाज़ार गरम करे छॾियो, छो त हू सम्झी विया आहिनि त सिंधी मुआशिरे में, सिंधी समाज में, सिंधी क़ौम में सिंध सां इश्क कंदड़नि जी मक़बूलियत में इज़ाफ़ो थी रहियो आहे। उहे ख़ौफ़ खां बेताब आहिनि। इन हरबे खे साम्हूं रखंदे आउं सिंध जे नौजवाननि खे मुख़ातिबु आहियां, खेनि आगाही ॾियणु चाहियां थो त हर ज़ालिम साम्राज क़ुवत, हर ज़ालिम सोच, हर वसीलनि ते, मुल्क ते, खिते ते कब्ज़ो कंदड़ क़ुवत दुश्मन क़ुवतुनि जो हिकु असूल आहे। जॾहिं हू ग़ुलाम अॻुवाणनि समाज या मुआशिरे ते ॾाढ ज़ुल्म बरबत ऐं लालच जा कई हरबा इस्तेमालु कंदा आहिनि, पर जॾहिं समाज ते उहे सभु हरबा फेल थी वेंदा आहिनि, उहे नाकाम थींदा आहिनि, त पोइ हिकिड़ो दग ॻोल्हींदा आहिनि त जंहिं दग जो नालो आहे प्रोपेगेंडा जो हथियार। इहो हथियार माज़ीअ में बि इस्तेमालु थींदो आहे। जीअं होचीमिन खे जापान जो एजेंट करार ॾिनो वियो, लेनिन खे जर्मन जो एजेंट करार ॾिनो वियो, तीअं वरी अंग्रेज़ साम्राज सूर्य बादशाह जी हुर तहरीक खे धाड़ेलनि जी तहरीक तौरु प्रोपेगेंडा कराई हुई। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे, अॼु ताईं असां उन ॻाल्हि ऐं उन किसे खे सम्झी न सघिया आहियूं। अॼु बि असां जटनि वॾेरनि ऐं रिश्वतखोर कमिश्नरनि, किराए ते इलेक्शन खटाईंदड़ प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि जे अॻियां लोह जी दीवार न मंझी सघिया आहियूं। उन्हनि टके जे ऑफिसरनि सां डिॼूं था। असां अयाज़ पली जे डॉक्टर कादर मंगसी ऐं ज़ैन शाह साहब खे सिलेक्शन कंपनी खां इलेक्शन खटाए न सघिया आहियूं ऐं उन्हनि खे ऐवान ताईं न पहुचाए सघिया आहियूं, त इहो असांजे समाज जो ॾोह आहे, उन लीडरनि जो ॾोह न आहे। ॿिए तरफ़ ॾिसूं था त आसिफ़ ज़रदारी, जेको रिश्वतखोर ज़रदारी जे नाले सां मशहूरु आहे, उन जे पाड़े माड़ी जलबाणी में ॾींहुं ॾिठे जो फोर्स जे हथां 3-4 माण्हुनि खे बेगुनाह घरनि में घिड़ी ॾींहुं ॾिठे जो मारियो वियो, या वरी बेगुनाह शहीद कयो वियो। अरशाद रांझाणी खे कराची जी राजधानी में सरे बाज़ार ॾींहुं ॾिठे जो माण्हुनि जे हुजूम अॻियां गोलियूं हणी शहीद कयो वियो। ईअं वरी ताज़ो सांगड़ में फ़क़ीर इस्माइल ख़ासकेली सां बि उहो हशर कयो वियो। ॿियो वरी ॾिसो वञे त नाज़िम जोखियो, फातिमा फरोड़ो खां वेंदे जेके बि सिंध में कीस ऐं कहर कलूर थिया आहिनि, सभिनि जी ज़िमेदारी चूंडियल नुमाइंदनि ते आहे। पर अलाए छो असांजा दलाली कुतनि जो रुख़ उन तरफ़ न आहे। हूअं बि ॾिठो वञे त 2008 खां 2024 ताईं इक़्तिदार पीपल्स पार्टीअ जे हवाले आहे, पर अफ़सोस जो बेज़मीरनि दलालनि जी तनक़ीद जो रुख़ बेज़मीर नुमाइंदा न आहिनि, बल्कि सिंध जी सालिमियत सां ऐं निमक हिलाली कंदड़नि अॻुवाणनि तरफ़ छो आहे। इहो सिंध जो नौजवान उन्हनि दलालनि खां सवाल पुछी सघे थो, जंहिंजो मक़सदु इहो आहे त सिंध दुश्मन क़ुवतुनि जो कमाल आहे, जेको सिंध जे नौजवाननि मथां मड़ियो पियो वञे। उन लाइ आउं सिंध जे नौजवाननि खे गुज़ारिश कंदुसि त हू इन चालबाज़ी खे सम्झनि ऐं सिंध जे क़ौम परस्त अॻुवाणनि जी हौसला अफ़ज़ाई कनि, छो त उन सां सिंध जे सालमियत जो सवाल लॻाए पियल आहे। भले यार असांजो यार न थी, पर धरतीअ जो गदार न थी।